मीडिया जी निशानदेही ते मटियारी ज़िले जे यूसी फ़कीर नूह होथियाणी जो चेयरमैन मिहार सहतो ॻोठ विकियो ख़ासकेली पहुतो जिते हुन ॻोठाणनि सां मुलाक़ात करे संदनि मसइला पुछा। ॻोठाणनि मक़बूल ख़ासकेली ऐं ॿियनि खेसि रस्ते जी अचु जी शदीद तकलीफ़ ऐं ॿियनि बुनियादी मसइलनि खां आगाह कयो। यूसी चेयरमैन मिहार सहतो संदनि मसइलनि जे हल लाइ तुर्त एक्शन वठंदे रस्ते ते पयल खॾनि में मिटी विझराई, जंहिंखां पोइ ॻोठाणनि यूसी चेयरमैन समेत साणुसि गॾायल संदसि टीम ऐं मीडिया जे नुमाइंदनि खे दुआऊं ॾिनियूं। यूसी चेयरमैन मिहार सहतो जो चवणु हो त वसाइल घटि आहिनि, तंहिं हूंदे बि बग़ैर कंहिं सियासत चमकाइण जे ऐं बिना कंहिं फ़र्क़ जे पंहिंजे यूसी जी आवाम जी ख़िदमत कंदो रहंदसि। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु ॻोठ विकियो ख़ासकेली जे ॻोठाणनि बुनियादी सहूलियतुनि जे न मिलण ऐं रस्ते जी अचु वञ जी तकलीफ़ुनि बाबति एहतिजाज कयो हो, जंहिं एहतिजाज जूं मीडिया में ख़बरूं पिणु हलियूं, जंहिंखां पोइ यूसी चेयरमैन ॻोठ विकियो ख़ासकेली पहुची ॻोठाणनि जे अचु वञ जी सहूलियत लाइ रस्ते ते मिटी भराए कराई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।